प्रोग्राम यादिन जे सफ़र में असांखे यादि कयो। चानेसरी मोरी खां महबूब अली समें प्रोग्राम यादिन जे सफ़र में असां साम सफ़र सतराम कोल्ही। महबूब अली समो पंहिंजे बेवफा पीउ खे म्यारू नींदे लिखे थो, मुंहिंजे मन जा महबूब साईं, सुबुह हुजे ॾींहुं हुजे राति हुजे, पर सतराम सच जे पुछी त तुंहिंजी यादि हिकिड़ो पल बि दिल सां हटे ई नथी। हा सतराम, ऐं जेतिरो तोखे विसारणु चाहियां थो एतिरो तूं यादि अची थो। तुंहिंजी तस्वीर सॼो ॾींहुं मोबाइल जे साम्हूं रखी करे तोसां हज़ारे ॻाल्हियूं कंदो आहियां। मुंहिंजा पिरी हिन महबूब जी दिलि ते सदाईं तुंहिंजो नालो लिखियलु आहे। दुनिया भले हज़ारे सुवाल करे, पर मूं तोखे दिलि जो दिलबरी सम्झियो आहे। ऐं जेसिताईं साह जो सॻो सलामत हूंदो, तूं हमेशह हीअं जो हार हूंदे। हा सतराम, दिली दिलदार हूंदे, मुंहिंजो प्यार हूंदे। हा जेसी आउं जीअरो हूंदसि तेसी तोखे कॾहिं बि विसारे कोन सघंदसि। तूं विसारे छॾींद तुंहिंजी मर्ज़ी आहे पिरी, पर असां जिन सां रखंदा आहियूं उन्हनि सां निभाईंदा आहियूं। ही महबूब समो तुंहिंजी राह निहारे थो, तोखे सारे थो। तूं मोटी आ पिरी, तोखे पुकारे थो। तूं मोटी आ पिरी, तोखे पुकारे थो।